मुंहिंजो नालो वहीद अली खोसो आहे ऐं हिन जो नालो भाउ आहे मुंहिंजो मज़हर आहे ऐं हिन जो नालो राजा आहे मुंहिंजो भटीजो आहे। जीअं त रशीद खोसे ऐं शरीफ़ खोसे असांखे पूरी एंट्री कराई आहे दर्स थाणे ते, जंहिंमें मूंखे उहो गिरफ़्तार करे विया ऐं हे ॿई नामालूम करे ऐं हुननि रुपोश ॾेखारिया, जंहिंमें मां मुतालबो इहो थो कयां त असांखे कूड़ी एंट्री कराए ऐं सुभाणे मुंहिंजी कोर्ट जी सुनवाई आहे, तारीख़ आहे, उन कूड़ी एंट्री इहा कराई अथई त मुंहिंजी हे चोरी करे आहिनि 3 ॼणा ऐं 2 नामालूम आहिनि। असां सॼो ॾींहुं दुकान ते आयासीं ऐं असांखे का ख़बर ई न आहे। असां वस वारनि खे, असां SSP रॉयल खोसे खे ऐं असां ज़िया साहब खे ऐं ममताज़ साहब खे ऐं मस्त अली ॾाहिर खे अपील था कयूं त हे कूड़ा केस करे ऐं असांखे फासाइण थो चाहे ऐं हे असांखे कूड़ियूं एंट्रियूं कूड़ियूं FIR कराए हे बदिराइण थो चाहे। ही चए थो मां हिननि खे बदिराए कुटराईंदुसि ऐं हे असांजो केस ख़तमु थो करणु चाहे। असांजी कोर्ट जी सुनवाई आहे सुभाणे, हिन ते मुंहिंजो केस हले पियो, जेको हे मुंहिंजे घर में घेड़ियो राति जो 4-5 नामालूम वठी ऐं हे औज़ार खणी ऐं असांजे घरनि जे मथां गोलियूं हलायूं। मुंहिंजा ॿार सुता पिया नंढड़ा, उन्हनि जे मथां आहिनि गोलियूं हलायूं आहिनि। मां इहो ई मुतालबो थो घुरां SSP रॉयल साहब खां त असांजा इंसाफ़ कयो वञे। हे असांजा बेवाजबी कंदो थो अचे, 3-4 महीना थी विया आहिनि मां न्यूज़ तां ई रहंदो हुअसि, उतां लॾो खणी आयो आहिनि जे इन्हनि कूड़नि इल्ज़ामनि जे करे मां हिते अची रहियो आहे। मोरे हिते बि इहे ई साॻा नमूना पियो थो करे ऐं असांखे धमकियूं पियो थो ॾिए ऐं घटि वधि पियो थो ॻाल्हाए ऐं कूड़ा केस कराए ऐं असांखे फसाइण थो चाहे ऐं चए थो केस तव्हां हथु खणो न त मां तव्हांखे बदिराए लड़ कराईंदुसि ऐं कुटराईंदुसि ऐं कूड़ियूं FIR कराईंदुसि। चए थो त माराए छॾींदासीं, धमकियूं थो ॾिए, चए थो तव्हां 3 खे बि माराए छॾींदासीं ऐं असांखे कुझु बि थियो त हिन जो ज़िम्मेवार रशीद खोसो ऐं शरीफ़ खोसो ऐं ॿिया जेके हिन सां गॾु आहिनि नामालूम, फ़िलहालु हुननि जा नाला असां कोन था खणूं, उहे हिन सां गॾु आहिनि जेके असांखे मारणु बि चाहिनि था।